प्यारा ॿारो, बाजी गुलबानू जी तरफ़ां तव्हां सभिनी खे भलीकार। तव्हां ॿुधी रहिया आहियो दिलचस्प अखाणियूं। अचो त अॼु जी अखाणी ॿुधूं ऐं लुत्फ़ अंदोज़ थियूं। यहूसफ़त ऐं अखियब। ॿियो तवारीख़ 18 बाब। ख़ुदा जी आवाज़ खे ॿुधो। बादशाह जो दौरो करण लाइ तयारियूं तेज़ी सां जारी हुयूं। झंडा लहराया विया ऐं मज़ेदार खाधा विराया विया। इसराइल जे बादशाह तरफ़ां यहूसफ़त बादशाह जो बेमिसाल इस्तक़बाल कयो वियो। छा हुन महसूस कयो त खेसि दावत जे पुठियां का ख़ासि वजह हुई? बादशाह अखियब जल्द असली ॻाल्हि कई। यहूसफ़त बादशाह, मुंहिंजी हाणे रामात ते बादशाही नाहे रही आहे। छा तूं मुंहिंजी मदद करे सघे थो त मां इहो शहर वापसि फ़तह करे सघां? हा ज़रूर, तूं मुंहिंजे फ़ौजियुनि ते भरोसो करे सघीं थो, पर छा असांखे पहिरियां ख़ुदा खां उन जी मर्ज़ी मालूम न करणु घुर्जे? मां रुगो उहा ई करणु चाहियां थो जेको ख़ुदा चाहे थो। हीउ हमेशा सुठो आहे त ख़ुदा जी मर्ज़ी सां फ़ैसिला कया वञे। तव्हां पंहिंजे लाइ बादशाह यूसुफ़त जी ही मिसाल वठो। मूंखे यकीन आहे त संदसि कामयाब ज़िंदगी जो इहो ई राज़ हो। हर को यूसुफ़त सां प्यार कंदो हो। संदसि लखे ई सिपाही हुआ। हुन जा दुश्मन मथसि हमलो करण जी जुरत न कंदा हुआ। खेसि केतिरनि हंधनि खां तोहफ़ा मिलंदा हुआ। ख़ुदा यूसुफ़त जो रहनुमा हो। हू हर फ़ैसिले लाइ ख़ुदा खां सलाह वठंदो हो। अखियब बादशाह तमामु घणो मुखालिफ़ हो। हुन उन सलाह खे बिल्कुलु पसंदि न कयो। ही तव्हां में बि थी सघे थो। जॾहिं तव्हां ॿियनि खे इहो चओ त हू ख़ुदावन जी ॻाल्हि ॿुधो। सभ खां बहितर ॻाल्हि ही आहे त अखियब बादशाह वांगुरु बिल्कुलु न कयो वञे जीअं हुन कयो। अंदर कुझु ज़ाहिर कुझु। छा असांखे ही करणो पवंदो? चङो भला, ठीकु आहे। नौकर, नबियनि खे सॾियो। छा असांखे रामात जे शहर ते हमिलो करणु घुर्जे या न? हमलो करियो, तव्हां ज़रूरु खटींदो। अखियब बादशाह ख़ुशि हो, पर यूसुफ़त बादशाह ख़ुशि न हो। हुन ख़ुदा जी आवाज़ खे सुञातो ऐं ही आवाज़ इहा न हुई। इहे 400 नबी कूड़ा हुआ। कूड़ा जेके अखियब बादशाह खे इहा ई चयो जेको हू ॿुधणु चाहींदो हो, छो त हुननि खे इएं करण जो इनाम मिलंदो हो। छा को ॿियो नबी नाहे जंहिंखां असां पुछे सघूं? हिकु ॿियो आहे, पर मूंखे हुन सां नफ़रत आहे। हू हमेशा ख़तरे जी अॻकथी कंदो आहे। हुन खे हिते आणियो। मिकाया आयो, ख़ुदा जो सचो पैगाम ॾींदड़ जेको अक्सर मज़ाक कंदो हो। मिकाया, छा असांखे रामात ते हमिलो करणु घुर्जे? हाँ ज़रूर, तूं दुश्मन खे हाराईंदे। तोखे सच ॻाल्हाइणु घुर्जे। ख़ुदा तोखे छा ॿुधायो आहे? छा हू वाकई ख़ुदा जो आवाज़ ॿुधणु चाहींदो हो? हू इहो ॿुधणु तो चाहींदो हो, पर हुन ते अमल न करणु चाहींदो हो। मिकाया संजीदा थी वियो। ख़ुदा मूंखे ॾेखारियो आहे त जल्दी तुंहिंजा सिपाही अहिड़ा थी वेंदा जीअं धराड़ बिना रिढूं। बादशाह अखियब, तुंहिंजी फ़ौज तो बग़ैर हिते ईंदी। छा तव्हां सभिनी ही ॿुधो? हिन मूंखे मौत जी ख़बर ॾिनी आहे। हिन खे कैद में विझो फौरन। अॻे ड्रामे में तव्हां ॿुधंदो त पोइ छा थियो? छा तव्हां ॿुधंदा रहंदा? ठीकु आहे ॿारो, हाणे बाजी गुलबानो खे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।